प्रोग्राम वस्ती वस्ती वाहन वाहन में आहियां मां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां ग़ुलाम अली जमाली जी वस्तीअ में पहुता आहियूं। ग़ुलाम अली जमाली जी वस्ती यूनियन काउंसिल शामीर राहू तालको सैदाबाद ऐं ज़िले मटियारी में अचे थी। नाज़रीन हीअ वस्ती 2 खां 250 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं आबादी बि 2 खां 2500 ताईं ॿुधाई वञे थी। पर हिन जदीद दौर में हीअ वस्ती बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। नाज़रीन हीअ वस्ती हितां जा जमाली बिरादरी जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणु चाहिनि था ऐं हिते तइलीम जो रेशो ॾाढो सुठो आहे। पर हिते नियाणियुनि जो स्कूल मौजूदु कोन्हे को। छोकिरनि जो हिते स्कूल आहे, उन्हनि सां गॾु नियाणियूं पढ़नि थियूं, पर नियाणियुनि जे लाइ अलॻि स्कूल हिननि खे नाहे ॾिनो वियो। जॾहिं त डिस्पेंसरी बि हिन वस्तीअ खे मिलियल कोन्हे का। ऐं जंहिं लिंक रोड सां असीं आयासीं, अवां ॾिठो नाज़रीन त उहो लिंक रोड बि हंधा हंधा भॻल ऐं टुटल आहे। हिन वस्ती ऐं हिन जे आसपास जे वस्तियुनि जा जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो सिम ऐं कलर आहे। सिम नालो आहे पासे में, उन हितां जे ज़मीनुनि खे बर्बादु करे छॾियो आहे। हिते फसल सुठे नमूने सां नथा थियनि ऐं उन सिम नालनि जे करे ऐं उन सिम जे करे माण्हुनि में बीमारियूं बि आम आहिनि। ही माण्हू वोट बि ॾियनि था, पर मोट में हिननि खे कुझु बि कोन थो मिले। ही पंहिंजी मदद पाण तहत हिमत करे पंहिंजी औलाद खे पढ़ाइनि था। बखर जमाली ताईं मोकिलिनि था, सैदाबाद ताईं मोकिलिनि था, यूनिवर्सिटियुनि ताईं इवन मोकिलिनि था। ऐं हितां जे माण्हुनि जो गुज़र सफ़र बि ज़राअत, चौपायो माल, मज़दूरी ऐं किन थोरनि माण्हुनि खे के नौकरियूं आहिनि, न त इन्हनि शयुनि ते हिननि जो गुज़र सफ़र आहे। ऐं ही अॻिते वधणु चाहिनि था, पर सरकार हिन जे लाइ मौक़िया पैदा नथी करे ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा हिननि खे उहे सहूलियतूं नथा ॾियनि। जॾहिं इलेक्शनूं थियनि थियूं त वॾा वॾा भाकुर बि हिननि खे पाता था वञनि ऐं हिननि सां वाइदा वचन कया था वञनि, पर मोट में हिननि खे कुझु बि नथो ॾिनो वञे ऐं उहे वाइदा ई रहनि था। ऐं हिननि सां ठॻियुनि जो सिलसिलो उहो सालनि ॾहाकनि खां वठी जारी आहे। अचो त पाण ग़ुलाम अली जमाली जी वस्ती जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं ऐं उन्हनि खां पुछूं त उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। तबियतूं सही है न। कीअं पियो वक़्तु गुज़रे? वक़्तु सुठो पियो गुज़रे। मसइला कहिड़ा आहिनि पंहिंजी वस्तीअ में? मसइला जेकी बि पैदा थिया आहिनि सभु आहिनि तक़रीबन ॿाहिराड़ी जे हिसाब सां। हिन इलाइक़े में का बि सहूलियत असांखे ऐं सम्झां त मुंहिंजी यादगिरी में त का बि सहूलियत मिले कान्हे। जेके बि शयूं हल्कियूं फुल्कियूं ॾिसो था, इहे सभु असां पंहिंजी मदद पाण तहत जेके हासिलु कयूं। बाक़ी सरकार तरफ़ां या के MP MLA तरफ़ां असांखे का शइ मिलियल कोन्हे। ड्रेनेज जो मसइलो आहे, रस्तनि जो मसइलो आहे, बीमारियूं आहिनि, सिम जे करे फसल तबाह थी विया आहिनि। ऐं तव्हां पाण ॾिसी आयो त कणकनि जी हालति तव्हां ॾिठी, उते सिम ऐं कलर, उन खां अलावा ॿियो कुझु बि कोन्हे। जे चुपायो माल आहे त उनजो बि चारे जो जेको रस्तो बंदि थियो, सिम ऐं पन खाइण जे करे उहे बीमारियुनि में वठी विया। त ज़िंदगी माना अजीरनि जहिड़ो असांजी थी वई हिते। न गैस साईं, गैस त हाणे साम्हूं देवाणी जमाली आहे, गैस आहे, पासे में शामीरा उहा गैस आहे। पर असां चई थकी पिया आहियूं, वॾनि खे ऑफिसरनि खे एप्लीकेशनूं ॾिनियूंसीं, मिनिस्टरनि ताईं बि पहुतासीं, पर माना ॾियण जो आसिरो आहे न उहो बि असांखे दिलासो बि कोन मिलियो। असांखे इहो ई चयो वियो त भई जेको फलाणे हंधि गैस आहे फलाणे, पर तव्हां 0 पॉइंट में त आहियो ई कोन। उन जे करे असांखे माना कंहिं बि हवाले सां आसिरो ई न आहे त को असांखे सरकार तरफ़ां का शइ मिले। वाटर सप्लाई का शइ कोन्हे साईं। नलकनि मां सिम जो पाणी अचे पियो। हीउ स्कूल आहे हिते, जेको हीउ नलको आहे तव्हां पाणी कढी ॾिसो त ॿारनि खे हिते स्कूल में असीं पाणी पीअणु नथा ॾियूं, वञी घरां पीअ जो हिते नलको हलाइण सां जेको पाणी निकिरे थो उन में सवादु आहे। अच्छा, भला घटियूं पकियूं करे न साईं, गटर लाइनूं का शइ कोन्हे। ॾोह इहो ई कयो अथऊं त सघनि जे विच में आहियूं। हिन पासे शामीराऊ, हिन पासे जमाली, विच में असीं आहियूं। वोट ॾियूं मखदूमनि खे ऐं उनजी सलाह पई मिले। न के मखदूम धणी थियनि, न राहू धणी थियनि, न जमाली धणी थियनि। धणी केर बि नथो थिए। असीं वोट ॾियूं था, बदिले में 5 साले अची 4 उज़र खायूं करे वञनि था। बसि जॾहिं इलेक्शन थींदी 4 फातिहूं थींदियूं, ॿियो कुझु कोन्हे। कावड़ कोन कंदासीं, पर डिॼूं था। जे सच ॻाल्हाईंदासीं त पोइ असां त हले छा कंदा हे असांजा MP MLA।
न सच ॻाल्हाए हा सच ॻाल्हाईंदासूं। कोन कंदा छा कंदा कुझु बि कोन कंदा सच ॻाल्हाइबो। हा सच ॻाल्हायूं था पर ग़रीब डिॼूं बि था न बाहू ॾाढा आहिनि असांजी हले ई नथी। असीं ॻाल्हि था कयूं त वरी FIR कूड़ियूं सचूं जेको सिंध में जेको सिस्टम आहे वॾेरनि जो उहो त हलंदो। बहरहाल तव्हां आया हो असांखे उमेद आहे त असांजा जेके आहिनि इंसाफ़ वारी ॻाल्हि ताईं असां जे करे मथे पहुचाईंदो। असांजा मसइला जेके आहिनि तव्हां पंहिंजी कैमरा जी अखि में बंदि कंदो ऐं तव्हांजे कलम जो नोक जेको आहे त इनशाला असांजे लाइ जेको हक़ ऐं सच जेको हूंदो उहो ई लिखिबो ऐं वधीक बहितर अलाह कंदो। बाक़ी न मसइला कहिड़ा आहिनि ॿुधाए असांखे तफ़सील वार ॿुधाए त छा छा हिते आहे छा कोन्हे। साईं हाणे छा आहे उन खे लकीर था ॾेई छॾियूं छो त का शइ कान्हे उनखे काटा। हा का शइ कान्हे। कहिड़ी शइ जो नालो खणूं त हीअ शइ आहे ईअं बि कोन्हे। न की रोड आहे न की रस्तो आहे न लाइट आहे। लाइट बि तारूं ऐं थंभा ॾिसण में अचनि था पर बल्ब नथो ॿरे। बल्ब ॿरण जे लाइ कंहिं ग़रीब मिसकिन खे वरी बि छेली ॿकरी खपाए या अन्न जी ॿोरी खपाए सोलर प्लेट वठूं वरी पखो वठूं पोइ उहो हले त हले। बाक़ी हिन लाइट जो आसिरो कोन्हे। ज़मीनूं असांजूं नाकारा थी वियूं आहिनि 100 सैकड़ो। सिम असांजी कंधी ते आहे जेकॾहिं सिम खे बंदि ॿधी ॻोठाणा वंगारूं करे बंदि था ॿधूं जेकॾहिं उहो बंदि टुटे थो त 5-7 साल अॻु में तव्हांखे यादि हूंदो त हीअ सिम जो बंदि टुटो जेको सैदाबाद खे वञी उन पाणी खयो हीअ ॻोठ हाड़े ई ॿुॾी विया आहिनि हे सिम जे पाणी में। ऐं सियारे में असीं कणिक था कायूं काहे था छॾियूं पोइ जेकॾहिं वरी पाणी लाॻाणो भरायूं था त कणिक सड़ियो वञे। असांजे गुज़र जो वाहिद ज़रियो हिते जेको आहे सो ॿनी ॿारे ते आहे मज़दूर तबिको आहे हिते नौकिरी पेशो अटे में लूणु बराबरि आहे। ऐं सिम नालो ठहियो आहे नाले मातर उहो बि लॻे ईअं पियो त बसि कंहिं पंहिंजे माण्हू खे किरोड़ रुपया खाराइण जे लाइ उहो 3-4 किलोमीटर जेको त खोटाए करे अॻियां बंदि करे छॾियऊं। हाणे उहो पाणी वेंदो केॾांहुं सम्झनि था असांजा मेंबर साहिबान या सरकारी माण्हू सम्झनि था ही ॿहिराड़ी जा माण्हू हिननि खे ख़बर कान्हे पर सिम नाले खे जेसीं ताईं छोड़ न कंदा तेसीं पाणी केॾांहुं वेंदो। उहो पाणी गॾु थी हेकरी जेको आहे सो अॻिते बनियूं तबाह कंदो थो वञे उहो पाणी सिम जो। ऐं उहो अॻियां बंदि आहे पोयां मिशनूं हयाऊं उहे कोन था हलनि। पाणी भरिजी भरिजी जेको आहे सो लुढ़े थो त असां जेको आहे सो असांजा ॻोठ था ॿुॾनि बनियूं नाकारा थी वियूं आहिनि। माल में बीमारी आहे ढोर ढगे खे जेकॾहिं काहे था सिम जे ॾांहुं चारण लाइ वञूं था उनखे सिम जी बीमारी अंदरि जीत जड़ा था पैदा थियनि। डॉक्टर खे घुरायूं था डॉक्टर चए थो बाबा हीअ सिम में हीअ माल न काहे वञो हिन में जीवड़ा पैदा थी विया आहिनि। हिते असांजी इहा पोज़ीशन आहे जेको तव्हां अखियुनि सां ॾिसो पिया असांजो माल मरे पियो असांजा फ़सुल नाकारा थिया आहिनि। सिहत जी का सहूलियत कान्हे। असांजा ॿार नंढा वॾा बीमार आहिनि के नियाणियुनि जो स्कूल बि कोन्हे साईं बिल्डिंग बि कान्हे। नियाणियूं मास्तर बि हाणे खयां त उन में हिकिड़ी का मास्तराणी उनखे भया ऑर्डर मिलियो आहे उहा बि जॾहिं पढ़ाई शुरू थिए नियाणियूं आहिनि तव्हां भली वाटर सप्लाई बि कोन्हे साईं। असीं इन नलकनि जो पाणी या जेको सिम मां वाटर में पाणी अचे थो उहो था पियूं। बीमारियूं साईं असांजा ॿार हिन तव्हां इहे ॿारनि जा फ़ोटू ते ॾिसो हिकिड़े ॿार जे मुंहं में रौनक आहे। इहे सभु अंदरि जो जीवड़ा आहिनि। कंहिंखे खंघि ज़ुकाम आहे त नवाब शाह खणाए वञिजो 2500 रुपया गाॾी वारो किरायो थो वठे ऐं पोइ उते जूं दवाऊं जेके सरकारी अस्पतालनि जी पोज़ीशन बि तव्हांजे साम्हूं आहे। बसि जीअर आहियूं। था हिन वस्ती सां मसइलो इहो आहे त हिननि वटि नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को सुई गैस आसपास जे ॻोठनि में त आहे पर हिन वस्तीअ खे सुई गैस जी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। वाटर सप्लाई जी स्कीम हिननि खे मिलियल न आहे। घटियूं पकियूं कोन्हनि। ड्रेनेज जो हिते को बि निज़ाम कोन्हे ऐं हिते का नंढड़ी डिस्पेंसरी बि मौजूदु कोन्हे का। अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान तव्हां ख़ुशि आहियो ॿाहिरि ख़ुशि आहिनि ॿियो त ख़ैर आहे। जीअं त मुंहिंजी उमिरि हींअर आहे 82 साल रिटायर उस्ताद आहियां
हलो ऐं अब्दुल गफूर जेकी अव्हांखे ॿुधायो न हाओ। सॼो नक्शो अव्हांखे ॿुधाए वियो जेको मूंखे ॿुधाइणो हो हुन ॿुधायो तूं बि असांखे अबा ॿुधाए ऐं ॿुधायां थो त रस्ता अव्हां ॾिसी आहियो वाह वेझो आहे ख़तरो आहे उहो अव्हां ॾिठो मौजूदु हिते वारियूं हालतूं जेके ॾिसो पिया इहे साॻियूं आहिनि को फ़र्क़ु कोन्हे जहिड़ो 60 तेड़ो 23 बसि ऐं जहिड़ी 60 तेड़ियूं टेवियूं बसि फ़र्क़ु ई 80 साल थिया अथई जी उमिरि जा पाकिस्तान खां बि वॾो हुई घणो भला तालीम जो मयार हींअर कीअं आहे तालीम जो मयार हींअर घटि आहे ऐं पाण उस्ताद हुउसि असांजा छोकिरा मुक़ाबिला कंदा हुआ ऐं आउं पंहिंजी ॻाल्हि थो करियां त 3 दर्जो 4 दर्जो डबल प्रमोशन थिए करे ऐं पास थियो आहियां उन महिल तालीम जो क़दुरु हो न भला फाइनल पास कई या मैट्रिक फाइनल बि पास कयमि अलीमराज जमाली में हा 1957 में हाओ फाइनल पास कयूं पोइ बखर जमाली हाई स्कूल में उते अंग्रेजी पढ़ियसि ऐं 4 5 61 में मूंखे नौकरी मिली हुई हाओ वाह जी मुर्सी कई अथई तव्हां जमालियूं बि ॿारनि खे पढ़ाईंदा आहियो बाबा सभु पढ़ायूं पिया ऐं हींअर बि तव्हां ॾिसंदो जेकी सहूलियत आहे उन मूजिबि असांजा छोकिरा ॾिस न्याणियूं घटि था पढ़ायो न्याणियूं पढ़ायोसीं मैट्रिक ताईं असां घटायो कोन्हे नौकरी कान्हे नौकरी बि कान्हे का वरी यूनिवर्सिटियुनि ताईं बि कोन था पहुचायो ख़र्च कोन था पहुचूं ॿनियूं सिम थी वियूं हाओ किथां पैसो अचे सही गुज़र सफ़र बि खपे हा बिल्कुलु इहा सही ॻाल्हि हा जेका ॻाल्हि पुछो भला हाणे न्याणियुनि जो बिल्डिंग त आहे कोन अलॻि छोकिरनि सां गॾु थियूं पढ़नि उहा बिल्डिंग छो नथी मिले वोट बि त ॾिना हूंदव न वोट ॾिनासीं वोट वारी ॻाल्हि त तोखे भाऊ ॿुधायो त असां ॾिसूं ई कोन था कहिड़ो आहे न असांखे सुञाणनि था विच में जेके दलाल हुजनि इहे फिरनि पिया असांखे हाकारी कराए वञनि था पान बचनि था कयूं था अॻिते ॿ रुपया मिलनि था त पान खाइनि था भला कहिड़ो दौरु भलो हुयो अॻियों भलो हो कहिड़ो मतिलबु कंहिंजी हुकुमरानी भली हुकुमरानी कानून जे लिहाज़ सां सदर अयूब जी भली हुई त फौजी आमिर हुयो आमिर हुयो पर हक़ीक़त में तव्हांखे ॿुधायां त 20 साल अॻु जूं चोरियूं बि वापसि थियूं हुयूं हाओ हींअर त रुॻी असीं सांझी खां पोइ मोरी ताईं बि वञी नथा सघूं त ऊंधो फुरिजी न वञे फ़र्क़ु ॾिसो हाणे त जमहूरियत आहे उहा त जमहूरियत जमहूरियत आहे अवाम लाइ पर सुख कोन्हे सुख कोन्हनि पोइ जमहूरियत कहिड़े कम जी का कम जी न आहे पर आहे छा कयूं असां खां मथे आहे असां खां मथे आहे ग़रीब छा कयूं ग़रीब खां मथे आहे हाणे सलाह कहिड़ी ॾींदे ॻोठ वारनि खे त छा कनि ॻोठ वारा जो मसइला हल थियनि ॻोठ वारा अव्हांजे सलाह सां हलंदा जिते चवंदो उते हलंदासूं जीअं चओ तीअं चवंदासूं कुझु असांखे सुधारो मिले नाज़रीन ग़ुलाम अली जमाली जी बस्ती यूनियन काउंसिल शामिर राहू तालुके सैदाबाद ऐं ज़िले मटियारी में अचे थी सईदाबाद खां नवाबशाह रोड ते 15 किलोमीटर उत्तर तरफ़ ऐं नवाबशाह शहर खां ॾखिण तरफ़ 25 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो त अची ग़ुलाम अली जमाली जी बस्तीअ में पहुचबो नाज़रीन हिन बस्तीअ में 200 खां मथे घर ॿुधाया वञनि था जॾहिं त आबादी बि 2 खां 2.5 हज़ार जे विच में आहे हिन बस्तीअ में सिर्फ़ु जमाली बिरादरी जा माण्हू रहनि था सर मोहम्मद यूनुस जमाली ॻोठ ग़ुलाम अली जमाली समाजी वर्कर हींअर असां मेन रोहड़ी कैनाल जे NIP साइड 716 ते बीठा आहियूं साईं मुंहिंजा हिते बंदि जो जेको हालत आहे तमामु डैमेज थियल आहे ऐं अर्थ वर्क बि थियल कोन्हे असां काफ़ी कोशिशूं कयूं पंहिंजो चीफ सेक्रेटरी एरीगेशन खे असां एप्लीकेशन ॾिना ऐं AC रोहड़ी कैनाल खे असां गुज़ारिशूं कयूं इंजीनियर साहब जननि खे पर आया विज़िट करे ईअं रवाना थी हा बाबा पेचिंग करायूं था अर्थ वर्क करायूं था हींअर मेन रेगुलेटर जेको आहे कुंबली मां खां तक़रीबन 2 किलोमीटर खनि अर्थ वर्क थियल आहे बाक़ी अॻिते बखिर जमाली खां अर्थ वर्क थियल आहे विच में तक़रीबन 6-7 आरडियूं आहिनि जिन ते अर्थ वर्क बि थियल कोन्हे पेचिंग त 2 आरडियुनि ते अर्थ वर्क त थियल न आहे पर पेचिंग बि थियल न आहे खुदारा हिन इहो तव्हां तवजह तलब ऑफिसरनि खे असांजे तरफ़ां ऐं चूंडियल नुमाइंदनि खे इल्तिजा आहे त तवजह तलब थियो हिते हींअर आबकिलाणी सीज़न अचे पई
पोखाई जे टाइम ते हिन में पाणी जेको आहे उहो तक़रीबन 11 खां 12 फुट छॾीनि था त हिते केॾी महिल बि मेन रोहिड़ी कैनाल भॼी सघे थो। बाक़ी हर साल असां ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत यकबादी कंदा आहियूं। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता पाणी थोरो बि ओवरटॉप थींदो आहे त पोइ असांजी भॼ हूंदी आहे त बाबा 4 ॻोठाणा अची गॾु थी असां पंहिंजो राति जो पहरो ॾींदा आहियूं। मां तव्हां सिंध टीवी वारनि जो थोराइतो आहियां जेको तव्हां आया आहियो हिते असांजे इन दावनि खे मथे आला ऐवाननि ताईं आला ऑफिसरनि ताईं ॿुधाइण जे लाइ। नालो छा आहे? असफंद असफंद। असफंद काए क्लास में तो पढ़ी? पीरूं पहिरें में तो पढ़ी? भला 10 ताईं करे ॿुधाए। 1 2 1 1 2 3 4 5 5 6 7 8 8 9 9 10 1 1 1 वाह वाह ज़बरदस्त, तूं होशियार आहीं। भला वॾो थी छा थींदे? ऑफिसर ऑफिसर थींदे, इंशाल्लाह तूं ऑफिसर थींदे। अमी तुंहिंजो नालो छा आहे? अबरिश हाँ? अबरिश अब्रेश। अब्रेश तूं काए क्लास में थी पढ़ी? पीरूं तूं बि पहिरियों थी पढ़ी? हाँ। अमा 5 ऐं 2 घणा थिया? 5 ऐं 2 घणा थिया? 6 7 7। शाबाश, तूं होशियार आहीं। तुंहिंजो नालो छा आहे अमी? ईशा छा पुट तूं काए दर्जे में थी पढ़ी? पीरूं पहिरियों में थी पढ़ी? अच्छा। 3 ऐं 4 घणा थिया? 4 3 7 7। शाबाश, तूं होशियार आहीं। हिन मां जो नालो छा आहे? आफरीन हा। अमा तूं काए दर्जे में थी पढ़ी? 3 पहिरियों 3 3 में थी पढ़ी? पोइ त तूं होशियार हूंदी आहे न। अच्छा, 9 ऐं 8 घणा थिया? 9 8 हा। 17 शाबाश, वॾी थी छा थींदी आहे? पायलट पायलट थी जहाज़ किरींदी आहे मां तूं? पोइ उन जहाज़ ते मूंखे खणंदी आहे? हाँ, पोइ किरायो त कोन वठंदी आहे न? न ठीकु आहे ठीकु आहे। पुटु तुंहिंजो नालो छा आहे? अस्मा आसमा। मुंहिंजे धीउ जो नालो आहे तोते? मुंहिंजी धीउ जो नालो आसमा आहे। पुटु तूं काए दर्जे में थी पढ़ी? ॿियो शाबाश। भला ABC अचे थी? ॿुधाया मां। A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z। शाबाश। वॾी थी छा थींदी आहे? डॉक्टर डॉक्टर थींदी आहे। अमा पोइ मूंखे सुई हणंदी आहे छा? हाँ, पोइ सुई मूंखे सूर थींदो बाबा? मूंखे गोरी ॾिजां, ठीकु आहे न? अमी तुंहिंजो नालो छा आहे? अस्मा तुंहिंजो बि आसमा नालो आहे। सभु मुंहिंजूं धीअरूं वेठियूं आहिनि हिते। शाबाश। काए दर्जे में थी पढ़ी? पहिरों पहिरें में थी पढ़ी? अमा तूं वॾी थी छा थींदी आहे? टीचर थींदी आहे? पुलिस वारी थींदी आहे? छा थींदी आहे? पुलिस पुलिस थींदी आहे? पोइ अमा तूं पुलिस थी छा कंदी आहे? चोरनि खे गिरफ़्तार कंदी आहे? शाबाश। चोरनि खे गिरफ़्तार कजां, धाड़ियलनि खे मारजां, ठीकु आहे न? ॿार घणा आहिनि? ॿार तक़रीबन 120 दाख़िल आहिनि ऐं 30 40 जेके कची में आहिनि उहे अचनि था। वरी रिसेस खां पोइ असीं उन्हनि खे छॾियूं था इन करे जो हिते जॻह घटि आहे। अच्छा, आहिनि 2 कमरा स्पेस? जी, स्पेस घटि आहे ऐं परेशानी थिए थी। ॿियनि खे वॾनि खे पढ़ाइण में बि तकलीफ़ थिए थी। अच्छा, नियाणियुनि जो जुदा स्कूल कोन्हे छा? नियाणियुनि जो साईं नाले मातर हिते असांजे ॻोठ में स्कूल आहे, पर मसइलो इहो आहे जो न हुते स्टाफ, न हुते फर्नीचर ऐं ॿी का सहूलियत कान्हे। अच्छा, तव्हां मास्टर घणा आहियो? शागिर्द थोरा आहिनि हिते साईं। शागिर्द थोरा कोन आहिनि। जेकॾहिं तव्हां सुबुह जो अचो त तव्हांखे ख़बर पवंदी त हिननि 2 कमरनि में ॿार जेके आहिनि हिक ॿिए जे मथां वेठा आहिनि। हींअर सिर्फ़ु ॿार इन करे घटि नज़र अचनि था जो रिसेस खां पहिरियों असीं नंढा ॿार जेके आहिनि उन्हनि खे आऊं पाण छॾियो थो ॾियां। भला तव्हां सहूलियतूं तव्हांजे स्कूल खे मिलियल आहिनि जेके सरकार खे ॾियणु खपनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, कुझु सहूलियतूं असां वटि ज़रूरु आहिनि, पर साईं फर्नीचर जी हालत तव्हां ॾिसो। हीअ हिते तव्हां पाण ॾिसो, हीअ हिते ॿार जेके वेठा आहिनि सिरनि में जेके आहिनि डेस्क लॻा पिया आहिनि ऐं डेस्कनि जी कुझु खोट आहे। उन खां पोइ उस्ताद आहिनि त उन्हनि जे लाइ कुर्सियूं बि सुठियूं कोन्हे। हीअ बि आउं पाण वठी आयो आहियां। ऐं बाक़ी रही ॻाल्हि त पाणी जो भई नलको आहे, थोरो ॿियो कुझु सिस्टम आहे, पर रही ॻाल्हि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान खे घणो कुझु खपे, एतिरियूं सहूलियतूं न आहिनि। एतिरियूं सहूलियतूं कोन्हे। अच्छा, भला हिते
ज़हानत जे हिसाब सां न्याणियूं वधीक ज़हीन आहिनि या छोकिरा? साईं तक़रीबन 50-50% आहे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं ऐं मुंहिंजा उस्ताद कोशिशि कंदा आहिनि त असीं जेकी बि पढ़ायूं त असां वटि छोकिरो ऐं छोकिरी जो फ़र्क़ु कोन्हे। इहो सही आहे, इहो ज़बरदस्त आहे। असां कोशिशि कंदा आहियूं ऐं बाक़ी रही ॻाल्हि त हाणे दुनिया जो रंग आहे खोपरी खोपरी मत न्यारी सभु हिकिड़े जहिड़ा त न आहिनि थी सघंदा। 5 आङुरियूं अलाह पैदा कयूं आहिनि पर हिकु जहिड़ियूं न आहिनि। तव्हां कहिड़ो दर्जो पढ़ाईंदा आहियो? ऐं हिते टियों बि आहे ॿियो बि आहे ऐं ॿई गॾिजी आऊं बि पढ़ंदो आहियां। साईं अब्दुल सलाम मूंसां गॾु आहे। अच्छा, हिते केसि ताईं पढ़ायो? 5 दर्जे ताईं? जी साईं। अच्छा, पोइ 5 खां पोइ ॿार कहिड़े पासे वञनि? 5 खां पोइ हिते भरपास में हिते केआर जमाली आहे, हिते मेडल आहे, उते ॿार वञनि था। सभु वेंदा आहिनि या के चंद वेंदा आहिनि? साईं ग़रीब ताईं जो दौरु आहे, ॿाहिराड़ी जो दौरु आहे, हुते बि जेकॾहिं जॻह घटि आहे त कुझु ॿार रहिजी बि वञनि था। रहिजी बि वञनि। हिन बस्ती सां मसइलो इहो आहे त हिननि वटि न्याणियुनि जो स्कूल कोन्हे को। सुई गैस आसपास जे ॻोठनि में त आहे पर हिन बस्तीअ खे सुई गैस जी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। वाटर सप्लाई जी स्कीम हिननि खे मिलियल न आहे, घटियूं पकियूं कोन्हनि, ड्रेनेज जो हिते को बि निज़ाम कोन्हे ऐं हिते का नंढड़ी डिस्पेंसरी बि मौजूदु कोन्हे का। हिननि पंहिंजी मुड़सीअ ते बिजली त हासिलु कई आहे पर उहा बि एतिरी लोड शेडिंग थिए थी जो कलाक बिजली अचे थी त वरी 5 कलाक ग़ाइबु हुजे थी। अल्हम्दुलिल्लाह रब जूं भलायूं। तव्हां ख़ुशबार आहियो? ख़ैर आहे साईं, वॾी महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह 4 ॿार आहिनि साईं, 2 पुटड़ा आहिनि 2 न्याणियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े खे यूनिवर्सिटी क्लियर करायो आहे, ॿियो BA कई आहे। हा अल्हम्दुलिल्लाह ग़रीब था। न्याणियूं बि पढ़ायूं अथऊं अल्हम्दुलिल्लाह, हिकिड़ी इंटर हिकिड़ी मैट्रिक। हाणे यूनिवर्सिटियुनि ताईं पढ़ाईंदे आहिनि न्याणियुनि खे? न कोन साईं, का फैसिलिटी कोन्हे। अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो था घर घर खे खाए वेठो। असां पंहिंजे पेट जे गुज़र लाइ परेशान लॻा पिया आहियूं। ॿाहिराड़ी सहूलियत न्याणियुनि जे लाइ कान्हे साईं, कान्हे साईं, न्याणियुनि जे लाइ बि कोन्हे, पुटनि लाइ बि कोन्हे। पोइ पिनी पिटी मिड़के भाउ खां 50-100 वठी हुननि खे किरायो ॾियूं था। वञी हैदराबाद पढ़ो बि, सुबुह जे टाइम ते पढ़ो त पार्ट टाइम ते वरी किथे महिनत मज़ूरी कयो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जी साईं, न्याणी पढ़ी त ख़ानदान पढ़ियो साईं, लख जी छोकिरो पढ़ियो त फर्द पढ़ियो साईं। इहा ॻाल्हि बिल्कुलु। हिकिड़ो पुट यूनिवर्सिटी ताईं पहुचाई आहे, हिकिड़ी न्याणी बि पहुचाई आहे साईं। 3 न्याणियूं पढ़ायूं आहिनि पंहिंजी यूनिवर्सिटी। अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हां वटि फैसिलिटीज़ हूंदी। असां सची पुछो न त पाकिस्तान में हूंदे करे असां सम्झो था त नाज़ी कैंपनि में रहूं था। असांखे का फैसिलिटी कान्हे। हाणे हिन दौर में न असां वटि रोड, न असां वटि बिजली, न असां वटि गैस, न असां वटि ॿी का फैसिलिटी। ॻोठ जी तव्हां सर्वे करे आयो, जो ख़ुदा न करे जे 4 कणियूं मींहं जो पवनि न 15 ॾींहं असां सुथरियूं कोन था पायूं। गोॾनि खां मथे गोॾ लॻी पई आहे या कछो पाए घिटियुनि मां किरास कयूं। कहिड़े पासे वञूं? असां वटि जेका फैसिलिटी आहे तव्हां ॾिसी आयो। बाक़ी वोट जे टाइम ते अलाह साईं हयाती ॾियनि, मखदूम साहिबान असांजा मेंबर आहिनि। ऐं कसम थो खणा, हींअर मूंखां तव्हां कलमो भरायो, 63 खां 65 साल मुंहिंजी एज आहे, मूं अञा मखदूम ॾिठा न आहिनि। ॿुधंदो अचां था भा मखदूम आहिनि असांजा MP MLA। असां नाज़ी कैंपनि में आहियूं, असां पाकिस्तान जा शहरी कोन आहियूं। न असांखे शहरनि वारा हक़ूक़ मिलनि था। बसि तोबा कयो वेठा आहियूं साईं। सिधो पिधो हक़ीक़त ॻाल्हि कयां थो, कूड़ कोन। ऐं अल्हम्दुलिल्लाह इंटर आहियां। मतलब तो नाज़ी कैंप पढ़ियूं आहिनि न? बिल्कुलु बिल्कुलु साईं, मूं पढ़ियूं आहिनि तॾहिं त उन्हनि जो हवालो ॾियां पियो। असांखे कहिड़ी फैसिलिटी आहे? उते त माण्हुनि खे मारे छॾींदा, हिते बि मरनि पिया त मौलनि खे खणण बि मसइलो थियो वञे त। हा असां सां गॾु अलाह न करे करियो थिए पोइ अची हालत ॾिसो, इहे टालियुनि ते खयो वञूं त घस में लाश किरियो पवनि। जीअरा माण्हू वञनि था त उहे गाॾियुनि मां लहियो पंध पिया वञनि, गाॾियूं ख़ाली पियूं वञनि। इन जे करे रस्तो कोन्हे। हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं कोन्हनि, उहे सभु असांखे मूंखे तरतीबवार ॿुधाए। अल्हम्दुलिल्लाह जंहिंजो नालो सहूलियत आहे उहा हिकिड़ी बि कान्हे असां वटि। न रोड आहे, न रस्तो आहे, न गैस आहे, न सही तरह सां बिजली आहे, न गलियूं पकियूं आहिनि। ऐं अदा खे चवनि न न्याणियुनि जी स्कूल आहे। बॉयज़ जा स्कूल जा बि 2 कमरा जेके ॾिसी आयो इहे ई आहिनि।
का फैसिलिटी गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे का बि न माण्हू जे बीमार भले ज़ुकाम लॻेसि नवाब शाह वञे 2800 रुपया कार वारे खे किरायो ॾे टैक्सी वारे खे वञे नवाब शाह दवा वठी अचे बाक़ी ग़रीब आहे त उहो भले तड़पी बिस्तरे ते मरी वञे का फैसिलिटी कान्हे हाणे पोइ हिन मसइले जो हल कहिड़ो आहे बसि हल हाणे अलाह खे ॿारायूं पिया त असांजो को वाह और वसीलो कर बाक़ी कोन्हे नज़र कोन थो अचे 5-8 साल मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त उन में जेकर कोन थियो आहे त ईंदड़ 2 साल 5 सालनि में छा थींदो असां नाव में थी वेठा आहियूं हिन हुकूमत खां हिन MP MLA खां हिन पंहिंजे सभिनी खां असां नाव में थी वेठा आहियूं छो जो असांजी ॿुधनि ई कोन था वञूं था उते मखदूम साहिबनि सां मिलणु 2 रातियूं साईं फुट फातनि ते सुता पिया आहियूं उहो बीठा आहिनि दरवाज़नि ते चवनि था साईं आहे कोन आहे त हींअर साईं कचहरी वॾी पई हले साईं हींअर कराची आहे हींअर इस्लामाबाद आहे कोन हाणे कंहिंखे तव्हां ॾियूं भिटियूं त ॿुधनि कोन थियूं असांजूं हिन बस्तीअ सां वॾो मसइलो इहो आहे रुॻो हिन बस्तीअ सां न पर आसपास जे बस्तियुनि सां बि त हिते सिम ऐं कलर जो तमामु वॾो आज़ार आहे ऐं सिम नालो पासे खां गुज़रे थो जो जंहिं हितां जी ज़मीनुनि खे बर्बाद करे छॾियो आहे हितां जी ज़राअत मुकमिल तौर ते तबाह थी वई आहे ऐं फ़सुल नथा थियनि बाबा शिराज तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि अलहमदिल्ला हाल ठीकु आहे घणो पढ़ियो हुई अलहमदिल्ला 12 पास आहियां हा यूनिवर्सिटी भला यूनिवर्सिटी कोन पढ़ाई ग़रीब मिसकिन आहियां उन जे करे पैसो कोन हो ऐं हाणे कोशिशि डिप्लोमा कंदासीं डिप्लोमा हा डिप्लोमा कंदासीं घणा भाइर आहियो तव्हां भाइर अलहमदिल्ला 3 आहियूं ॿिया भला ॿिया हिकिड़ो पढ़े ॿियो प्राइमरी में ॿिए मिड़ई हिते मज़दूरी थो करे ॿियो कमु कयो अच्छा बाबा आहे जी बाबा आहे उहो छा थो करे उहो जेको आहे बनी में घुमे पिए ईअं वांदो आहे बनी जो चक्कर चाढ़ी लयो ॾिठो आहे जी जी हा बिल्कुलु आहे ॻोठ में मसइला कहिड़ा अथव ॻोठ में हिकिड़ो रोड जो मसइलो आहे ॿियो मसइलो गैस बि आहे ऐं ॿियो पाणी बि आहे हे ॿिन्हिनि में जेको आहे कोन्हे हाल सिम ऐं कलर जे हा जी जी बिल्कुलु आहे बिल्कुलु हीअं न मुंहिंजो 18 साल थिया आहिनि माना न ज़मीन आहे न ज़मीन जेको आहे कलर आहे ऐं रोड गैस न ठाहे केरु बि कोन आयो न केरु पुछे थो हिननि माण्हुनि जो गुज़र सफ़र चौपाईमाल ज़राअत ऐं मज़दूरी ते आहे ऐं कुझु माण्हू मुलाज़मत में बि आहिनि जंहिं त हिते जर जो पाणी बि सुठो कोन्हे को ऐं सिम कलर आहे तंहिं करे हिते माण्हू जेको पाणी वापराइनि था उहो सही न आहे नतीजे में कारी साई मलेरिया चमड़े जूं बीमारियूं ऐं ॿियूं बीमारियूं हिते आम आहिनि ख़ुशि चङो भलो दुआ अलहमदिल्ला तव्हां ख़ुशि आहियो दौर ख़ैर महिरबानी के पे वक़्तु गुज़रे अलहमदिल्ला अलाह जा एहसान शुक्र आहे ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि ॻोठ जा साईं मसाला आहिनि रस्तो कोन्हे लाइट कोन्हे गैस कोन्हे किलोमीटर परते शामीर आहे उहा उते गैस आहे 1/2 किलोमीटर धिंगाणो जमाली आहे उते गैस आहे असांखे का बि सहूलियत कोन्हे ऐं ॿी ॻाल्हि त आउं पाण ज़मीनदार आहियां मुंहिंजे माशाला 150 एकड़ ज़मीन आहे उहो ज़मीन टोटल सिम थी वियो आहे हाणे पंहिंजे गुज़र जेतिरो बि कोन्हे तव्हां हली सर्वे ज़मीन ॾिसो पाणी जो हालत ॾिसो इंसानु जेको फौत थी थो वञे उन जे दफ़न जे लाइ बि क़बर खोटियूं था त पाणी सां भरिजी थो वञे उहो केलनि जा पन ऐं थेलियुनि ते माना उते पूरे था अचूं हर मसालो माना असां वटि का सहूलियत कोन्हे न को छा हींअर आऊं हिते गुलाम अली जमाली वेझो ॻोठ आहे पंहिंजे बनी ते वञी घर ठाहिरायमि उते हींअर असांजा माशाला 40-50 घर आहिनि लाइट अञा ताईं कान्हे उते सुई गैस बि कोन्हे लाइट बि कोन्हे वोट ॾींदा आहियूं बिल्कुलु वोट रईस चवंदा आहिनि उन्हनि खे ॾींदा आहियूं असांजो यूसी शमीरा हुआ असांखे उते 2 ॻोठ आहिनि केर जमाली गुलाम अली जमाली उते असां वटि अचनि था न को छा वोटनि जे करे असां एॾा वोट ॾियूं था विंद अचनि ई कोन था पर मौजूदु ई नथा सम्झनि वरी असां इहा ख़्वाहिश आहे त असांखे सिकंदराबाद यूसी में रखियो वञे त भला जमालियुनि सां त गॾु हुजूं हेॾां असांखे लिफ्ट कोन्हे हेॾां वरी वञूं था त चवंदा तव्हांजो यूसी शमीरा हुआ रईसनि जो हिननि में ॾोह कोन्हे रईसनि जो हद जिते आहिनि उते माना फैसिलिटियूं आहिनि हेॾां जमालियुनि वटि गैस बि आहिनि रस्ता बि आहिनि पर असांजो हद वरी शमीरा हुआ असांखे हेॾां सहूलियत कोन्हे ऐं एरीगेशन में ब्रांच जेको आहे
परत कुंबली मां खां माना सर जेको बि सैलाब थिए थो टोटल असांजे ॿनियुनि में ऐं शाख ठहिया आहिनि, हर जाइ ते शाख पका थिया आहिनि। असां वटि शाख बि पका कोन थिया आहिनि ऐं बिरांच में 3 साल बि माना भॼी पियो हुओ। सॼो ॻोठाणा पंहिंजे मदद ताण पाण वञी माना बंदि कयो अथनि, का बि सहूलियत कोन्हे न को छा। ऐं ॿी इरीगेशन में बोरिंगूं आहिनि, 4 बोरिंगूं आहिनि, उहे बंदि लॻा पिया आहिनि। केरु धणी साईं कोन्हे जो असांखे बोरिंगूं ठाराए ॾियनि। बंदी जे त हीअं वाटर वारा बंदी आहे, पाणी अचे ई कोन थो। हेठि ब्रांच जो त पाणी असांखे सैलाब तंग कयो आहे, हूअं पाणी असांखे मिले ई कोन थो। मुंहिंजो पंहिंजो अलहमदिल्ला 150 एकड़ ज़मीन आहे, उन में मुंहिंजा 20 एकड़ बि आबादी कोन था थियनि ऐं उनखे गुज़ारिश आहे त असांखे फैसिलिटी ॾियणा वञनि। ऐं मुंहिंजी ज़मीन आहे, स्कूल खोलींदा त मां पंहिंजी ज़मीन ॾींदुसि, अस्पताल खोलींदा त बि बिल्कुलु ॾींदासीं। असांखे का बि सहूलियत कोन्हे न को छा। नाज़रीन, ग़ुलाम अली जमाली जे वस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अवां ते पहुतियूं। ही दर्द ऐं सूर सिर्फ़ु ग़ुलाम अली जमाली जे वस्तीअ जा न आहिनि, पर भुतार की जहान, पीरी मुरीदी ऐं जेके मीर आहिनि असांजा ऐं असांजा भुतार आहिनि, उन्हनि सिंध जे वस्तियुनि खे उजाड़े छॾियो आहे। हीउ जेको जमहूरी दौरु आहे, जंहिंखे 14 साल थी चुका आहिनि ऐं ख़ैरनि सां हाणे 15 साल में दाख़िल थी रहिया आहिनि, उन जे लाइ सिंध जे माण्हुनि तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। 83 में इमारती तहरीक हली, 86 में इमारती तहरीक हली ऐं ही बावफ़ा सिंध जा माण्हू अॼु बि उन्हनि खे वोट ॾींदा अचनि था, पर उन्हनि खे फिकाई नथी थिए जो माण्हुनि खे पीअण जो मिठो पाणी ॾेई सघनि। अॼु ताईं सिंध जा हज़ारे ॻोठ आहिनि जिन वटि ड्रेनेज जो को निज़ाम कोन्हे को, जिन जूं घटियूं पकियूं न आहिनि, जिन खे सुई गैस न मिली सघी आहे। हितां सुई गैस ॿियनि सूबनि ॾांहुं त वञे थी, पर जेका धरती जेका उन कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, उन धरती जा जेके वस्तियूं आहिनि उहे ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। नियाणियुनि जा स्कूल कोन्हनि असांजे ॻोठनि में, शागिर्द जेके छोकिरा आहिनि उन्हनि जा स्कूल बि उन जी हालति अहिड़ी आहे जो उते फर्नीचर कोन्हे को सही नमूने सां, उते वॉशरूम्स कोन्हनि ऐं स्कूल जूं जेके बुनियादी ज़रूरतूं हुजनि थियूं उन्हनि खां असांजे वस्तियुनि जा स्कूल महरूम आहिनि। किथे मास्तरनि जी खोट आहे त किथे वरी मास्तर एतिरा भर्ती थियल आहिनि जो उते 8-8 मास्तर आहिनि ऐं शागिर्द कुल के 50 आहिनि। ऐं हिन वस्तीअ में बि 5 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि, पर इहा भली ॻाल्हि आहे त हिते शागिर्द तमामु घणा आहिनि ऐं हिते आसपास सिर्फ़ु जमालियुनि जा ॻोठ आहिनि ऐं उहे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण ते तवजह ॾियनि था। हालांकि गुरबत आहे हिन वटि, हिननि जी ज़राअत थिए कोन थी, पर पोइ थोरियूं थोकियूं जेके नौकरियूं आहिनि ऐं मज़दूरियूं करे बि पंहिंजे बचनि खे पढ़ाइनि था। नाज़रीन, हिन वस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अवां ते पहुतियूं। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।